अस्सलाम वालेकुम। मां मोहम्मद बच्चल शेख सहाफ़ती दुनिया के दोस्तन के सियासी समाजी दोस्तन के जेके मूंखे सुञाणनि था या जेके मूंखे नथा सुञाणनि सभिनी खे हिकिड़ी अॼु हिकिड़ी अपील कयां पियो त जीअं त मां 2007 खां वठी सहाफ़ती दुनिया सां लाॻापियल आहियां। कराची जे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में इदारनि में मां को कमु कयो आहे। कुझु अरसो थींदो नाले मोहम्मद सादिक शेख जेको असांजो कुझु रिश्तेदार बि लॻे थो, उन खां 1995 में मुंहिंजे वाल साहब 1500 रुपया के वरिता हुआ। त 2007 में जॾहिं मुंहिंजो वाल साहब वफ़ात करे वियो त जेतिरे ताईं मुंहिंजो वाल साहब जीअरो हुयो बि उन मूंखां पैसनि जी घुर न कई, या हिन अरसे ताईं बि उन मूंखां कॾहिं पैसनि जी घुर न कई। हाणे कुझु ॾींहं थींदा उहो माण्हू मूंखां डिमांड करे रहियो आहे, घुर करे रहियो आहे त बाबा असांखे 1500 जे एवज़ तुंहिंजे मथां असां व्याज जेको हलायो आहे 3 लख रुपया थी विया आहिनि, इहे मूंखे अदा कर, जे न त तोखे या तुंहिंजी फैमिली खे असां जानी नुक़सानु पहुचाईंदासीं। ऐं उहो वाक़ई क्रिमिनल बि आहे ऐं व्याजखोर बि आहे ऐं हिन क़िस्म जा वाक़िया उहो अॻु बि कया आहिनि। काफ़ी माण्हू उन पैसा भराया आहिनि। मां हिकिड़ो ग़रीब सहाफ़ी माण्हू, मां वटि एतिरो अफोर्ड नथो करे सघां ऐं नाजाइज़ पैसा मूंखे जेको आहे त उन मां जानी नुक़सान जो ख़तरो आहे मूंखे मुंहिंजे फैमिली खे। जीअं त उन जा इलाइक़े जा बास कुझु सपोर्ट करे रहिया आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां मां सोब अख़बार जे पब्लिशर हाजी मोहम्मद इक़बाल शेख खे, सोब अख़बार जे एडिटर ज़हीर मीरानी साहब खे, रोज़ानी सुकार ऐं पाक संघ जे चीफ एडिटर मोहतरम रफ़ीक अहमद पीरज़ादो साहब खे, शफ़ीक अहमद पीरज़ादो साहब खे, या हलचल अख़बार जे चीफ एडिटर यूनुस मगर साहब खे, या सहाफ़ती दुनिया जेके बि लॻियल दोस्त आहिनि उन्हनि खे अपील कंदुसि त जीअं कुझु बासर शख़्सियतूं उन जी सपोर्ट करे रहिया आहिनि त मां तव्हांजे सथ जो साथी आहियां, मूंखे अव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। इलाइक़े जे जीअं त उहो शिकारपुर जो रहंदड़ आहे, मिर्ज़ा मुंडो ते हुनजो घरु आहे ऐं हू मूंखे नुक़सानु पहुचाइण जी बार बार धमकी ॾेई रहियो आहे ऐं मूंखे उन मां जानी नुक़सान जो ख़तरो बि आहे। उन करे मां सेशन जज साहब शिकारपुर, DIG साहब लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खे बि गुज़ारिश कंदुसि त मूंखे उन माण्हू जे ख़िलाफ़ु को एक्शन खणी को बि नोटिस वठी मूंखे जानी ऐं माली तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी अवालियाना गुज़ारिश आहे त पंहिंजे हिकिड़े सथ जे सहाफ़ी दोस्त जी जान बचायो। ईअं न थिए जो सुभाणे मां उन्हनि जे कंहिं अताब जो निशानो बणिजी वञा ऐं पोइ अवां दोस्त सिर्फ़ु अपीलूं हलायो ऐं जेको आहे त ताज़ियती बयान हलायो। इन खां बहितर आहे त मुंहिंजी का वाह कई वञे। तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराए थो तव्हांजो पंहिंजो बचल शेख।